जनाब सरदार मुदस्सिर सिकंदर साहिब, नबी बख्श खान बलोच साहिब, मुझा उस्ताद साहिबा, मुझा दोस्त शागिर्द साथी, अस्सलाम वालेकुम जी। तो मुझी तकरीर जो उन्वान अज है तालीम। प्यारा साथियों, तालीम तालुम लफ्ज़ मां वरितल आहे, जंहिंजी लफ्ज़ी माना ऐं मफ़हूम आहे त ऊंधा खां रोशनी तरफ़ छिके कढण। यानी छो त असांखे ख़बर आहे त इल्मु नूर आहे, यानी इल्मु रोशनी आहे। ऐं असां इहो बि चवंदा आहियूं त इल्मु इंसान जी टी अख आहे। यानी असांखे इहो ख़बर आहे त असां जेके बि शयूं हिन काइनात में पंहिंजे ॿिनि अखियुनि सां नथा ॾिसी सघूं, उहा इल्म जे ज़रिए ॾिसी परोड़े ऐं परखे सघूं था। मुझा साईं, इल्म ऐं तइलीम जी अहमियत खे ॼाणण लाइ ऐं इहो ई अर्ज़ु कंदुसि त अल्लाह पाक तरफ़ां पंहिंजे नबी पाक खे पहिरीं आख़िरी मोकिलियल वही बि इक़रा सां शुरू थिए थी। यानी अल्लाह पाक पंहिंजे आख़िरी नबी खे ई पढ़ण जो हुकुम थो फरमाए त इन खां वधीक ॿियो कहिड़ो मिसाल तइलीम जी अहमियत खे वाज़े कंदो। मुंहिंजा साथियो, जेकॾहिं हदीस शरीफ़ ते गौर कयूं त असांखे खोड़ सारियूं हदीसूं तालीम जे बारे में मिलंदियूं। इस्लाम न पर दुनिया जो हर मज़हब तालीम ते ज़ोर ॾिए थो। मुंहिंजा साईं, अॼु दुनिया चंड ते वञी पहुती आहे। असां साइंस ऐं टेक्नोलॉजीअ जे दौर में हली रहिया आहियूं। उनमें केतिरियूं इजादूं थी चुकियूं आहिनि, बल्कि अञा बि थियनि थियूं। इहा तालीम ई त आहे जंहिं इंसान खे हिन मक़ाम ते पहुचायो आहे। पर जनाब, अफ़सोस सां चवंदुसि हिकु पासे तालीम दुनिया खे केतिरो न तरक़ी याफ़्ता बणायो। अॼु जो इंसान केतिरो बुलंद थी चुको आहे। अॼु असां वटि हवाई जहाज, कंप्यूटर ऐं खोड़ सारी इजादूं मौजूदु आहिनि, पर अॼु जो इंसान पंहिंजा अला अख़लाक़ी गुण विञाए वेठो आहे। ख़ुसूसन असांजे मुल्क पाकिस्तान जो तइलीमी निज़ाम त तरक़ी बजाए तंज़ुल जो शिकार आहे, जंहिंजो सबबु इख़लाक़ी क़दरनि खे विञाइण, इस्लामी इख़लाक़ी क़दरनि तोड़े इस्लामी निगाह खां परे हुअणु आहे। जेकॾहिं अॼु बि असां पंहिंजे नबी पाक ऐं क़ुरान पाक जे ज़रिए उन ते अमल करे जे तालीम हासिल करूं त अॼु असां केतिरे ई मक़ाम ते पहुची सघूं था ऐं तइलीम मां भरपूर फ़ाइदो हासिल करे सघूं था। ऐं आख़िर में आउं इहो ई शाइर चवंदुसि, हिन शाइर सां पंहिंजी तकरीर जी पुॼाणी कंदुसि त पढ़णु ज़िंदगी आहे, ज़िंदगी कीअं छॾे, लिखणु बंदगी आहे, बंदगी कीअं छॾे, ॾुखे खां ॾुखियो इश्क अखरनि जो आहे, रखी दोस्ती, दोस्ती कीअं छॾे।